इहो ई त आहे जेको सुप्रीम कोर्ट खां केस ट्रांसफ़र थियो आहे कॉन्स्टिट्यूशनल सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जेका नई अदालत ठही आहे इन अदालत खे असां वकील असांजा सिंधी मारवाड़ा असां सभु पाकिस्तानी पहिरां तस्लीम ई कोन था कयूं त इहा नई जेका अदालत आहे उहा डिस्प्यूटेड आहे। उन जे लाइ तहरीक पहिरां ई असांजो हलंदड़ आहे, वरी हलंदड़ तहरीक में ही वरी ॿियो इशू उथारियो वियो आहे त असांजो केस सुप्रीम कोर्ट मां ट्रांसफ़र करे इन नई डिस्प्यूटेड कॉन्स्टिट्यूशनल सुप्रीम कोर्ट में ट्रांसफ़र कयो वियो आहे। असां तंबी था कयूं सिंध गवर्नमेंट खे ऐं स्टेक होल्डर्स जेके बि आहिनि उन सभिनी खे त असांजे इन मैदनी असेट्स खे छेड़ियो न वञे। ॿी सूरत में असां जेको रिएक्शन ॾेखारींदासीं त उनखे सिंध गवर्नमेंट संभाले कोन सघंदी ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट कोन संभाले सघंदी। पहिरां ई उहे असांजो ॾिसी चुका आहिनि, कैनाल्स वारे मामले में बबुले में धरणो ॾिसी चुका आहिनि। सो महिरबानी करे इन मामलनि खे ऐं मैदनी वसीलनि खे न छेड़ियो वञे त ॿी सूरत में अदलिया त पहिरां ई डिस्प्यूटेड थी चुकी आहे ऐं अदलिया ते वधीक मुश्किलातूं अञा पैदा करणु चाहिनि था ही जेके वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध गवर्नमेंट जा जेके दोस्त